टिगड़ी में रबियुल अव्वल जे भलारे महीने में बिजली जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि पारां वावडा खिलाफ एहतजाजी धरणो हंयो वियो। धरणे में अल ख़िदमत फाउंडेशन, जमायत अहले सुन्नत, सुन्नी तहरीक ऐं ॿियनि मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त हेस्को पारां भलारे महीने में हथरादू लोड शेडिंग शुरू कई वई आहे, जंहिंसां आम शहरनि समेत सुन्नी मसलक जे जुलूसनि ऐं मीलादनि में मुश्किलातूं थी रहियूं आहिनि। मस्जिदुनि ऐं घरनि में थींदड़ इबादतुनि जे टाइम ते बिजली बंदि कई वेंदी आहे, जंहिं करे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। उन्हनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त हथरादू लोड शेडिंग जल्द ख़त्म कई वञे, ॿी सूरत एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। चोटियारियुनि में पुलिस पोरियत मज़दूरनि मथां डमिरजी पई। रिश्वत न ॾियण त लोडर रिक्शा तहवील में वठी थाणे ते बीहारे छॾियो। उन मौक़े ते हिकु पोरियत ॿुधायो त लोडर रिक्शा ड्राइवर आम दुकानदारनि सस्ते अघनि में भाॼी खपाए थो, जंहिं सबबि संदनि ख़िलाफ़ बाअसर दुकानदारनि जे चवण ते कार्रवाई तेज़ कई वई आहे। शहरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त रिश्वतखोरी वारे मामले ऐं नाजाइज़ कार्रवाइनि में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पोरियतनि सां इंसाफ़ कयो वञे। बुलड़ी शाह करीम जे तालका मुलाकातियार वटां सिंधु दरिया मां पाणी जो चाढ़ थियण सबबि 2,11,000 क्यूसेक पाणी गुज़र थी रहियो आहे। सिंध हुकूमत पारां कोटरी डाउन स्ट्रीम जे फोकल पर्सन ऐं सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ मोहम्मद अली मलकानी मुलाकातियार पहुची हाजीपुर बचाव बंद सिंधु दरिया जो दौरो कयो। सूबाई वज़ीर बचाव बंद ते मौजूद आपाशी अमलदारनि ऐं इंजीनियरनि खां बंद जी मौजूदा सूरत हाल ते ब्रीफिंग वरिती। उन मौक़े ते सूबाई वज़ीर चयो त सिंधु दरिया जे बचाव बंदनि जी सूरत हाल बहितर आहे। मुलाकातियार बचाव बंद जो कमु तेज़ी सां हलंदड़ आहे। सिंध में विचोले दर्जे वारी बोड में हिन वक़्ते दौरान पाणी वहिकरनि में इज़ाफ़ो थींदो। सिंधु दरिया में चाढ़ खां पोइ ठारूशाह दरबेलो भरिसां ज़मींदारी बंद ते घारो पइजी वियो। घारे सबबि केतिरा ई ॻोठ ऐं 1000 एकड़ तयारु ज़रई ज़मीन पाणी हेठि अची वई, जॾहिं त केतिरनि ई ॻोठनि जो पाणी सबबि ज़मीनी राब्तो कटिजी वियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे लॾ पलाण करण में मसरूफ़ आहिनि, जॾहिं त चूंडियल नुमाइंदा, आपाशी अमलदार ऐं ज़िले इंतिज़ामिया घारे वारी सूरत हाल खां बाख़बर आहे। सखर में सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो ऐं सूबाई वज़ीर तवानाई सैयद नासिर हुसैन शाह बोड वारी सूरत हाल ते प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते वज़ीरनि चयो त सिंध में बोड जे हवाले सां सूरत हाल ॻणती वारी नाहे। मौजूदा सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ पहिरीं खां तयारी करे छॾी हुई। बोड में पाणी जो ज़ख़ीरो पहुचंदो त सूरत हाल वाज़े थी सघंदी। उमेद आहे त पंजनत जे मक़ाम ते बोड जे पाणी में घटिताई थींदी। हिन सूरत हाल में इरीगेशन ऑफिसरनि ऐं अमलदारनि जूं मोकलियूं रद्द करे खेनि ड्यूटी ते पाबंद कयो वियो आहे। सखर बैराज ते 9.5 लाख क्यूसेक पाणी गुज़रण जी गुंजाइश मौजूदु आहे। भारत पारां अचानक पाकिस्तान में पाणी छॾण सबबि तबाही थी आहे। कादिराबाद वटि 10 लाख क्यूसेक पाणीअ जो रेलो गुज़र थी वियो आहे।